अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पिम्स अस्पताल फाने ते जांच कमेटी जो रिपोर्ट वज़ीर आज़म के पेश कंदी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त जांच कमेटी जी रिपोर्ट अॼु शाम ताईं अची वेंदी। तफ़सीली रिपोर्ट 7 ॾींहनि में तयार कई वेंदी। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त रिपोर्ट अचण बाद ज़रूरी कदम खया वेंदा। हर पाकिस्तानी ॾुखारो आहे, उन ते सियासत करण बदिरां मुनासिब तजवीज़ूं ॾियणु घुरिजनि। सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो त सिहत वारो वज़ीर आहियां। पिम्स सान्हे ते पाण खे ज़िम्मेवार सम्झां थो। कंहिंजी बि इहा नियत नाहे त रिपोर्ट लिकाई वञे। हीउ मामिलो कंहिं बि सूरत में दॿजणु न घुरिजे। अपोज़िशन असांखे गाइड करे लाइ अमल ॾे असां पंहिंजो इनपुट ॾींदासीं। क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त केरु थो चवे त मुल्क में आइडियल सूरत हाल आहे। रोज़ाने मुल्क में 300 ॿार मरनि था। मूं पाण खे एहतसाब लाइ पेश कयो आहे। क़ौमी असेंबली में पिम्स सान्हे ते ख़ुसूसी पार्लियामानी कमेटी जोड़ण जी रिथ मंज़ूर। ख्वाजा आसिफ पारां मुखालिफ़ तुर खे स्टैंडिंग कमेटियुनि जो बाइकाट ख़त्म करण जी दरख़्वास्त। दफ़ा वारे वज़ीर चयो आहे त अपोज़िशन मेंबर स्टैंडिंग कमेटियुनि जे इजलास में शरीक थियनि। स्टैंडिंग कमेटियुनि खां बहितर को प्लेटफॉर्म नाहे। ख्वाजा आसिफ चयो आहे त हादसा सॼे मुल्क में थिया आहिनि, पर उहे जांच ताईं महदूद रहिया आहिनि। गुल प्लाज़ा सान्हे ते जांच जो को नतीजो साम्हूं नाहे आयो। तहरीक इंसाफ़ जे सेनेटर अली ज़फ़र पारां मुखालिफ़ तुर खे कमेटीअ जी सरबराही ॾियण जो मुतालबो। अली ज़फ़र चयो आहे त हुकूमत जी जोड़ियल कमेटीअ ते अवाम यकीन नथो करे। इस्पतालूं हुकूमत जी तरजीह न आहिनि। पिम्स वाक़े में जंहिंजी ग़लती आहे उन खे सज़ा ॾिनी वञे। पीपी सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुकूमत जूं जेके कमेटियूं ठहियूं आहिनि उन्हनि ते असांखे एतमाद नाहे। उन्हनि कमेटीअ में सभई माण्हू हिक ॿिए जी जांच पिया कनि। कूड़ ॻाल्हायो पियो वञे त ॿाहिरि निकिरण जा रस्ता खुलियल हुआ, सभु रस्ता बंदि हुआ, अमलो किथे हुओ पुछा कई वञे। नवाज़ लीग सेनेटर परवेज़ रशीद आला सरकारी ऑफिसरनि जे सरकारी अस्पतालुनि में इलाज जी तजवीज़ ॾेई छॾी। परवेज़ रशीद चयो आहे त जांच कमेटियूं ठाहिण ऐं सज़ाऊं ॾियण सां बहितरी न ईंदी। ऑफिसर हुकूमत खां पघार वठनि था, इलाज सरकारी अस्पतालुनि मां कराइनि। जॾहिं उहे सरकारी अस्पतालुनि मां इलाज कराईंदा त उहे अस्पतालुनि खे बहितर बणाईंदा। ईअं नथो थी सघे त टैक्स को ॿियो ॾे ऐं ख़र्च को ॿियो करे। मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं सेनेट में ख़िताब कंदे सेनेटर परवेज़ रशीद चयो आहे त कानून ठाहियो वञे त जेको अवाम जे टैक्स मां पघार खणे थो उन जो इलाज सरकारी अस्पताल में थींदो। जेको ॿाहिरां इलाज कराईंदो उन जी नौकरी ख़त्म थींदी। पिम्स अस्पताल में अबहम ॿारनि जो मौत सड़ण सबबु न पर दूंहों ऐं काराण साह ज़रिए जिस्म में वञण करे थियो आहे। पिम्स अस्पताल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी दावा। डॉक्टर राणा इमरान जो चवणु आहे त अबहम ॿारनि जी सुञाणप बांह ते मौजूदु सुञाणप वारनि टैग सां कई वई, मड़ सुञाणप लाइक़ु न हुजनि हा त DNA टेस्ट जी ज़रूरत पवे हा। डॉक्टर इमरान मूजिबि बाहि लॻण वक़्तु नर्सरी में 15 अबहम ॿार मौजूदु हुआ। अमले ॿारनि खे बचाइण लाइ नर्सरी में दाख़िल थियण जी कोशिश कई, पर शदीद धमाके सबबु छत किरी पई। नवाज़ लीग जो बैरिस्टर इफ्तिखार गिलानी आज़ाद कश्मीर जो 17हों वज़ीर आज़म थी वियो। बैरिस्टर इफ्तिखार गिलानी 30 वोट खणी कामयाब। पीपी उम्मीदवार सरदार मुख्तियार ख़ान 14 वोट हासिल कया। इफ्तिखार गिलानी 2011 में पहिरियों भेरो आज़ाद कश्मीर कानून साज़ी असेंबली जो मेंबर थियो हो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे अहम रोडनि ऐं रेलवे मनसूबनि खे हिक जहिड़ी तरजीह ॾे। रेलवे ट्रैक सां गॾु सखर हैदराबाद मोटरवे ते बि तकड़ी अघ भराई थियणु घुरिजे। पंहिंजे बयान में शर्जील मेमन चयो आहे त कराची खां रोहड़ीअ ताईं 480 किलोमीटर रेलवे ट्रैक अहम मनसूबो आहे, पर सखर हैदराबाद मोटरवे मनसूबो बि एतिरो ई ज़रूरी आहे। छक वेझो कार ऐं जे इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल ॻोठ फज़ली सब्ज़ोईअ में जवाबदारनि मस्जिद जे पेश इमाम अनीस पहोड़ ऐं गैर शादीशुदा नारी निमल ख़ातून सब्ज़ोईअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। रुस्तम पुलिस जो चवणु आहे त कच्चे वारे इलाइक़े में ॿिटे क़तल जो वाक़ियो पेश आयो आहे। वाक़े जी जांच जारी। खानपुर वेझो खौफनाक रोड हादसो, नींगर समेत 4 ॼणा फौत। नापरकोट भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार गढ़ी ते हू पासे खान चंद्र ऐं सादिक आबाद पासे रमेश ओड, हाकिम ओड ऐं नींगर सुहिणो ओड फौत थी विया। मोरचंद ज़ख़्मी। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मीअ खे खानपुर अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मी मोरचंद मूजिबि हू
गढ़ी तेको खां शिकारपुर तरफ़ मोटरसाइकिल ते अची रहिया हुआ त साणंद हादसो पेश आयो। डिगड़ीअ वेझो हथियारबंदनि चौपाए माल जे वापारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। बांडी शाख स्टाफ भरिसां 50 वरियनि जो पीर बख्श बुगटी पुराणी तकरार तां क़त्ल। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा।